बाबा सीडी वर्ल्ड। नमस्कार, मां किरण रोचीरामानी एसके टीवी जी तरफां तव्हांजो स्वागत कयां थी। अचो त तव्हांखे हींअर गांधीधाम आदिपुर में थियण वारे प्रोग्रामनि जूं कुझु झलकियूं ॾेखारियूं। सदाई ॾिसंदा रहिजो सिंधी कच्छी एसके टीवी चैनल। नमस्ते, मेरा नाम है नैना भानुशाली केवल रुमा। जय झूलेलाल, मां डिंपल गोदवानी। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी कच्छी चैनल ऐं सदाई ॾिसंदा रहो सिंधी कच्छी चैनल। मूंखे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए कि सिंधी कच्छी चैनल जी न्यू वेबसाइट एस इंडिया टीवी शुरू थी रही है ऐं उन में मोर देन 50,000 फॉलोअर्स जुड़ी रहिया आहिनि। ऐं सदाई ॾिसंदा रहो सिंधी कच्छी चैनल। जय झूलेलाल। जय झूलेलाल, मां प्रकाश रामचंदानी एसके टीवी में तव्हांजो स्वागत आहे। एसके टीवी माना सिंधी कच्छी चैनल। सिंधी कच्छी चैनल में असांजी वेबसाइट शुरू थी वई आहे ऐं पहिरीं असांजी हिकिड़ी नंढी वेबसाइट हुई, हाणे ज़बरदस्त वेबसाइट शुरू थी आहे जंहिंजो नालो आहे sindiatv.in। हेठां नालो अचे पियो sindiatv.in। तव्हां सभिनी खे वाधायूं हुजनि त 2 महीननि जे अंदरि 1 लख फॉलोअर्स वेबसाइट विज़िट कनि पिया। सभिनी खे ज़बरदस्त वाधायूं हुजनि। सिंधी, हिंदी, गुजराती, कच्छी हर भाषा में तव्हां चैनल ॾिसी था सघो। हिन में हींअर 1 लख सब्सक्राइबर थी चुका आहिनि। हर रोज़ 2 खां 3 हज़ार फॉलोअर्स जुड़ी रहिया आहिनि। एॾी रीति सां असांजी यूट्यूब चैनल आहे एसके टीवी न्यूज़। एसके टीवी न्यूज़ में भी तव्हां ज़रूरु शेयर कयो, लाइक कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। असांजो पुराणो चैनल बंदि थी वियो आहे पर हीउ चैनल असांजो चालू आहे ऐं हिन में घणी असांजी स्पेशल सेटिंग्स आहिनि। तव्हांखे कोई बि व्हाट्सअप जी ज़रूरत न पवंदी, तव्हांखे कोई बि इंस्टाग्राम जी ज़रूरत न पवंदी, तव्हांखे कोई बि फेसबुक जी ज़रूरत न पवंदी ऐं सिधो ई तव्हांखे डायरेक्टली सब्सक्राइब करण खां पोइ मैसेज अची वेंदो। त ॾिसंदा रहो सिंधी कच्छी चैनल यानी एसके टीवी। अचो त तव्हांखे मिलायूं था असांजे कुझु नवनि एंकरनि सां। ऐं तारीख़ 31 ऐं पहिरीं साधू वासवाणी कुंज में जेको प्रोग्राम थियो हो, उन प्रोग्राम में हिकिड़ो ऐवान कयो वियो हो त 2024 श्री झूलेलाल न्यू ईयर करे मनायो वञे। असां पंहिंजे इष्ट देव जी पूजा कयूं, पंहिंजे मंदरनि में झूलेलाल जी पूजा कयूं, श्री राम जी पूजा कयूं ऐं हर त्योहार खे ॾियारी वांगुरु मनायूं। ॾिसंदा रहो एसके टीवी यानी सिंधी कच्छी चैनल। जय झूलेलाल। जय झूलेलाल, तव्हां सभिनी जो सिंधी कच्छी चैनल में स्वागत आहे। असां हरदम तव्हांखे सिंधी कच्छी चैनल में नए कार्यक्रम सां रूबरू कराईंदा आहियूं। हिन वक़्तु सिंधी कच्छी चैनल में हिकु अदालती कार्यक्रम सामाजिक न्याय, विचार विमर्श, हाल हवाल ऐं अलॻि अलॻि शहरनि जो हिकु सफ़रनामो ॾेखारियो थो वञे, जेको हिकु सामाजिक कार्य त आहे ई आहे, गॾु गॾु तव्हांजो एंटरटेनमेंट बि थो थिए, मनोरंजन बि थो थिए पियो। तव्हां जेको इहो ॾिसी रहिया आहियो, हिन ते हिकु लिंक अची रही आहे। अगरि तव्हां हिन लिंक जे माध्यम सां या व्हाट्सअप नंबर अची रहियो आहे, हुन व्हाट्सअप नंबर सां असां सां जुड़णु चाहियो था, तव्हां वटि कुझु तस्वीरूं या कोई सूचना आहे या कोई ख़बर आहे त तव्हां असां सां संपर्क करे था सघो पिया। अगरि असांखे लॻियो कि इहा न हिकु समाज में नई दिशा निर्देश तय करे थी सघे पियो त असां हुनखे ज़रूरु प्रसारित कंदासीं। जय झूलेलाल। उम्मीद है आप सभी दर्शकों को हमारा ये प्रोग्राम बहुत ही पसंद आया होगा। अब हिंदुस्तान के अलग अलग जगहों पर जो बर्थडे मनाया गया उनकी देखेंगे कुछ झलकियाँ। तो फिर मिलेंगे इसी समय इसी वक्त इसी चैनल पर। तो देखते रहिए सिंधी कच्छी चैनल यानी कि एसके चैनल। धन्यवाद। जय झूलेलाल। पंजड़ा गाइन
सजे के पलव थपाइने दुखड़ा मिटन जेके पंजड़ा गाइन दर्शन सजे जे मिले सुख सदाई दर्शन सा माया उर्वशी कारिया तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी कच्छी चैनल। अचो त अॼु जा कुझु समाचार ॾिसी रहिया आहियूं। पुछिए न। हरिओम, जय झूलेलाल। मां आहियां उर्वशी कारिया। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी कच्छी चैनल। सदाईं ॾिसंदा रहो सिंधी कच्छी चैनल। अचो त अॼु जा कुझु समाचार ॾिसूं। मां उम्मीद थी कयां त तव्हांखे हीअ प्रोग्राम ॾाढो पसंदि आयो हूंदो। त मां तव्हांखे हिकिड़ो वादो थी कयां कि हिन जो ॿियो एपिसोड सेकेंड एपिसोड असां जल्दी लॉन्च कंदासीं ऐं हिन ई जीअं तव्हां हिन फर्स्ट एपिसोड खे प्यार ॾिनो आहे ईअं तव्हां सेकेंड एपिसोड खे बि प्यार ॾिजो। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी कच्छी चैनल यानी कि SKT चैनल। धन्यवाद। जागंदी रहे ज्योति झूलण जी सदाई जागंदी रहे ज्योति झूलण जी सदाई जागंदी रहे ज्योति झूलण जी सदाई। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मैं प्रकाश रामचंदानी आज आपको एक समाचार देते हुए मुझे बहुत खुशी हो रही है कि तारीख 21 को और 22 को जो कार्यक्रम है हम आपको हमारे SK TV पे लाइव दिखाएंगे और उसी दिन की सारी रिपोर्ट भी दिखाएंगे अलग अलग हमारे वेबसाइट पे, हमारे YouTube चैनल पे और हमारे साथ साथ फेसबुक पे, ट्विटर पे। आप कहीं भी हमारी लिंक देख पाएंगे। आपको एक हम लिंक भेजेंगे, उसमें आप जाके आप सब कुछ देख पाएंगे। तो जुड़े रहना sindiatv.in https नहीं भी लिखेंगे तो भी आपका चैनल शुरू हो जाएगा sindiatv.in पे। जय झूलेलाल, नमस्कार।